मौजूद आहियूं ॻोठ गंजन में, जाते असां सां गॾु आहे अॻूणो वज़ीर आला जनाब लियाकत अली जतोई साहब, जिन खां असां व्यूज़ वठंदासीं त उहो सियासी सूरत खे कीअं था ॾिसनि। सियासी सूरत हाल बहितर थींदी थी वञे। नए साल में इंशाल्लाह सुठियूं ख़बरूं हूंदियूं। इहा त पेट पालो पार्टी आहे, पीपल्स पार्टी त वई इंशाल्लाह। ये जो ज़ुल्म और सितम जा 14 साल ख़त्म थींदा आहिनि, नए साल में ख़ुशख़बरी मिलंदियूं असांजे ॻोठ लाइ इहो पैगाम आहे। असां लियाकत साहब सां गॾु आहियूं ऐं लियाकत साहब जेको आहे सो ईअं सम्झो त किरियल आहे त बि चढ़ियल आहे शींहं आहे। इंशाअल्लाह ताला हे साल जेको असांजो आहे ख़ुशियुनि जो थींदो। मूंखे इहा ई दुआ आहे। असां लियाकत साहब सां हर हाल में गॾु आहियूं। सियासी सूरत हाल खे कीअं था ॾिसो? असां इहा सूरत हाल ॾिसूं था त असां असली लियाकत साहब जा माण्हू आहियूं, जंहिं सां गॾु अॻिते पोइ दुख में आहे सुख में आहे असां हुन सां गॾु आहियूं। इंशाअल्लाह ताला हाणे सॼो भरंदो, ख़ुशियुनि जो सॼो भरंदो। घणा दुख ॾिठा अथऊं, इंशाअल्लाह हाणे तव्हां छा चवणो आहे? असांजे चवण इहा असांजो लियाकत साहब सां सॼो गॾु असां हुन सां गॾु सॼो ॻोठ असां सां गॾु आहे। जेके बि ॻोठ में जेके बि क़ौमियूं आहिनि, जंजाल आहिनि, बला आहिनि, चना आहिनि, अहमदाबाद में जेके बि ॻोठ में जेके बि जातियूं आहिनि सभु असां सां गॾु आहिनि। लियाकत चाचा जे बारे में चयूं सॼी उमिरि असां हुन सां साथ ॾिनो आहे। लियाकत सां हाणे बि असां साथ ॾींदासीं। असांखे चाचा इहा पारत करियो मां वरी वञा पोइ बि लियाकत जॾहिं न छॾियो। हू सुठो माण्हू आहे, हू माना तमामु बहितरीनु माण्हू आहे। भली किरियल आहे, हींअर बि लियाकत जॾहिं चढ़ियल आहे। असांखे माना वरी ख़ुशी आहे। हींअर लियाकत जॾहिं जेको आहे ॻोठ में आयो, असांखे तमामु जेको आहे ख़ुशी थी। ऐं लियाकत जॾहिं सां अॼु ताईं असां गॾु जेको आहे सॼो ॻोठ असां जेको आहे लियाकत जॾहिं सां गॾु आहे।